असां एतिरा त गाफ़िल थी वियासीं हिन दुनिया जे अंदरि जो असांखे मौत वारी ज़िंदगी यादि ई न बीठी। हिन जो माल बि जेको आहे धोखो आहे, हिन जो हुस्न बि जेको आहे धोखो आहे, हिन जी हयाती बि धोखो आहे, हिन जी औलाद बि धोखो आहे। इन शयुनि खे क़तन तौर ते बका न आहे। जे रब हिन काइनात खे वजूद ॾिनो हो न त हिन दुनिया खे थोरे टाइम जे लाइ अलाह ताला हिन खे वजूद ॾिनो। बसि अल्लाह ताला फरमाए थोरे बस टाइम जे लाइ दुनिया खे वजूद ॾियां थो। बसि तव्हां इंसाननि खे हिन में अंदरि मोकिले करे तव्हांजो इम्तिहान वठी करे ऐं सभिनी इंसान खे कढी करे यौम महशर में बीहारे करे दुनिया खे ख़तमु करे छॾींदो। अल्लाह ताला हिन दुनिया खे थोरे गर्ज लाइ पैदा कयो आहे। असां पंहिंजी पूरी ज़िंदगी ते लॻाए छॾीसीं। असां एतिरा त गाफ़िल थी वियासीं हिन दुनिया जे अंदरि जो असांखे मौत वारी ज़िंदगी यादि ई न बीठी। जॾहिं मलक अल मौत ईंदो पोइ असां चवंदासीं असां कहिड़े हिकु अंधे घोड़े ते सुवार हुयासीं, असां कहिड़ी ज़िंदगी अंदरि हुयासीं त असां आख़िरत जे एतबार सां असां कुझु न खणी आया आहियूं। त मुंहिंजा ॿार दोस्तो दुनिया जेकी आहे फना आहे। हिन जो माल बि जेको आहे धोखो आहे, हिन जो हुस्न बि जेको आहे धोखो आहे, हिन जी हयाती बि धोखो आहे, हिन जी औलाद बि धोखो आहे। इन शयुनि खे क़तन तौर ते बका न आहे। हुस्न खे क़तन तौर ते बका न आहे। केतिरा हसीन गुज़री चुका आहिनि दुनिया जे अंदरि। हिन टाइम उन्हनि जे क़बरुनि जे अंदरि जेको हॾा उन्हनि जा पिया आहिनि। हे हुस्न जो रिज़ल्ट आहे दुनिया जे अंदरि। सिहत जे एतबार सां केतिरा मासी में गुज़री चुका वॾा ताक़तवर। हिन टाइम उन सिहत वारनि जो उन ताक़त वारनि जो निशान ई न आहे। हयाती जे एतबार सां केतिरा पोइ गुज़री चुका 2-2 हज़ार साल उमिरि हुई, 3-3 हज़ार साल उमिरि हुई। हिन टाइम उहा क़ौम आहे न आहे? बिल्कुलु। अल्लाह ताला फरमाए बार बार तव्हांखे इंसानों नसीहत कयूं पिया, हे दुनिया हिकु धोखे जो घर अथव। मतां हिन दुनिया जो सौदो करे आख़िरत जे एतबार सां अल्लाह खे नाराज़ कयो।